नाज़िर सिंध जे ॿियनि शहरनि जी नसीराबाद में पाकिस्तान जे ॾियारे जे हवाले सां रैली कढी वई। वधीक तफ़सील अलाबख्श कुरैशी जी रिपोर्ट में। पूरे मुल्क जी नसीराबाद में 23 मार्च करारदाद पाकिस्तान जो ॾींहुं क़ौमी जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वियो। शहर में मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि, क़ौमी अमन कमेटी, बैनुल मज़ाहिबीन अमीन राशिदी ग्रुप, ह्यूमन राइट्स प्रोटेक्शन, मुहिब वतन ऑर्गेनाइज़ेशन, टाउन कमेटी नसीराबाद ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि पारां सब्ज़ परचम खणी क़ौमी नग़मनि ते गीत ॻाए झुमरियूं पाए पाक फ़ौज खे ज़बरदस्त ख़राजे तहसीन पेश कयो वियो। इन मौक़े ते ख़िताब कंदे असिस्टेंट कमिश्नर नसीराबाद सैयद यार अली शाह समेत मुख़्तलिफ़ उस्तादनि, मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻुवाणनि चयो त The district administration Kambar Shahzad Court is celebrating Yom Pakistan Day. Pak Army Zindabad, Pak Rangers Zindabad, Pakistan Zindabad. क़ौमी अमन कमेटी जा 15 लख मेंबर हर वक़्तु पंहिंजे बॉर्डर ते अचण लाइ तयारु आहिनि ऐं असीं उन मुल्क दुश्मन क़ुवतनि खे ॿुधाईंदा असीं सभु पाकिस्तानी हिकु आहियूं। करारदाद पाकिस्तान 23 मार्च 1940 में ठहियो ऐं उन खां बाद में इहो असांजो अॼु जेको पाकिस्तान आहे इहो फ़ख्र सां असां चऊं था त जदोजहद ऐं उन सां गॾु क़ुर्बानी सां ठहियो आहे। पाक फ़ौज खे पाण सभिनी दोस्तनि खे जेके हिन रैली में शरीक आहिनि सलाम पेश कयूं था। पूरे शहर के क़ौमी झंडनि सां सिंगारियो वियो हो। हर तरफ़ पाकिस्तान जिंदाबाद, पाक फ़ौज जिंदाबाद जा नारा गूंजी रहा हुआ। अॻुवाणनि इन अज़म खे वरजायो त वतन अज़ीज़ पाकिस्तान जे दिफ़ा लाइ असां शहादत जो जाम नोश करण लाइ तयार आहियूं। असां पंहिंजे क़ौम, पंहिंजे शहर, पंहिंजे मुल्क जे लाइ हर वक़्तु जान माल ॾियण जे लाइ तयार आहियूं। त पाकिस्तान फ़ौज जॾहिं आहे त असां बि आहियूं ऐं पाकिस्तान आहे त असां बि आहियूं। अॼोके ॾींहं ते 23 मार्च ते पाकिस्तान जो ठहराव पेश थियो, जेको ॾींहुं अॼोको असां जो जज़्बे सां मल्हाए रहिया आहियूं ऐं असांखे पंहिंजे वतन सां प्यार आहे, पंहिंजे वतन सां मोहबत आहे। पूरे शहर में निकितल मुख़्तलिफ़ रैलियूं क़ौमी जोश ऐं जज़्बे सां गश्त कंदियूं रहियूं ऐं पाकिस्तान ज़िंदाबाद जा नारा गूंजंदा रहिया। कैमरामैन सज्जाद कलोड़ो सां गॾु अल्लाह बख्श कुरैशी, सिंध टीवी न्यूज़ नसीराबाद।